वीडियो में गाल कंदासीं फौजिया सुमरो केरें किथां जी ऐं फौजिया सुमरे के सिंध में एडी इज्जत कीअं मिली ऐं फौजिया सुमरो छा वाकई घणे शराब पीअण सबबु उन जा गुर्दा ख़त्म थिया छा मामलो थियो तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। वीडियो के तव्हां सुठो लगे लाइक कयो शेयर कयो चैनल के सब्सक्राइब कयो सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों फौजिया सुमरो 1980 ॾहाके में ॻाइण जी तरफ़ कदम रखियो ऐं फौजिया सुमरे जी जेका वालिद मोहतरम हुयो उहे नात वग़ैरह पढ़ंदो हुयो ऐं इस्लामी जेको आहे सो नज़रिए सां तालुक़ रखंदा हुआ फौजिया सुमरे जा घर भाती। लेकिन फौजिया सुमरे पंहिंजे वालिद खे जॾहिं नात पढ़ंदे ॾिठो त फौजिया सुमरे उन टेमी इहो आइदो करे छॾियो हुयो त मूंखे मौसीक़ी जी तरफ़ अचिणो आहे। दोस्तों फौजिया सुमरो घटि अरसे में तमामु घणी मक़बूल थी ऐं फौजिया सुमरे खे पहिरों एल्बम कराइण जे लाइ हैदराबाद रेडियो पाकिस्तान ते आंदो वियो ऐं पहिरों एल्बम फौजिया सुमरे उते पंहिंजो रिकॉर्ड करायो। दोस्तों फौजिया सुमरो गुर्दनि जे सबब जे करे 2002 में हिन दुनिया मां वफ़ात कयो ऐं खोड़ सारा माण्हू चवनि था त फौजिया सुमरो घणे शराब वापराइण जे करे उन जा गुर्दा ख़त्म थिया। लेकिन हक़ीक़त छा आहे दोस्तों, इहा हक़ीक़त बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। इन जो कमेंट तव्हां ॾिजो लाज़मी। दोस्तों जेके सिंध जा फ़नकार वॾा वॾा हिन दुनिया मां लाॾाणो करे विया उन्हनि जो सभिनीनि जो कमो बेश इहो ई मसइलो हुयो। जलाल चांडियो थियो, मोहम्मद उर्स चांडियो थियो, फौजिया सुमरो थियो, इन्हनि खे गुर्दनि जो ई आरज़ू हुयो। दोस्तों इहा त ॻाल्हि हक़ीक़त आहे त असांजा जेके आर्टिस्ट आहिनि ऐं जेके असांजा गुलूकार आहिनि उहे शराब तमामु घणो वापराइनि था, इन जे करे बि उन्हनि जा गुर्दा ख़त्म थी वेंदा आहिनि। त दोस्तों फौजिया सुमरो कमोबेश 20 साल किस्तनि जी दुनिया में क़दम ऐं पंहिंजो हाक जमाए रखियो ऐं 20 साल तमामु हिट ऐं बहितरीनु कलाम उन ॻाया फौजिया सुमरे जेके अॼु ताईं बि सिंधी अवाम जे दिलनि में फौजिया सुमरो घर कयो वेठी आहे। इन जे करे जो सिंध में तमामु बहितरीनु उन सॉन्ग पंहिंजा रिलीज़ कया। दोस्तों फौजिया सुमरे खे इस्पताल हैदराबाद में जेको आहे सो उते दाख़िल करायो वियो, लेकिन फौजिया सुमरे जी हालत सही न थी सघी। फौजिया सुमरे खे वञी कराची इस्पताल बि दाख़िल कयो वियो, लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं उहा ॾुख भरे ॾींहुं हुयो जेको 2022 में फौजिया सुमरो हिकु बहितरीनु गुलूकार आहे जेका असां खां जुदा थी पंहिंजे हक़ीक़ी रब सां वञी मिलियो। दोस्तों फौजिया सुमरे जी जेका तालुक़ आहे उहो टंडो मोहम्मद ख़ान खां आहे, छाजे करे जो उते उन जा वालगेरा उते शुगर मिल में पंहिंजो कमु कंदा हुआ। दोस्तों अहिड़े तरीक़े सां पोइ फौजिया सुमरे जा वालदेन टंडो मोहम्मद ख़ान में उते वेठा हुआ ऐं फौजिया सुमरे जी आख़िरी जेका आरामगाह आहे हिन वक़्तु उहा बि टंडो मोहम्मद ख़ान में आहे। दोस्तों उन जो वीडियो बि असां तव्हां सां शेयर कंदासीं। अहिड़े तरीक़े सां सिंध जी जेका बहितरीनु गुलूकार आहे उहा असां खां विछड़ी ऐं जुदा थी वियो। दोस्तों खोड़ सारा माण्हू मुख़्तलिफ़ रायूं ॾियनि था पंहिंजो त घणे जेको आहे सो गंदे पाणी पीअण जे करे जेको आहे सो हिननि जा गुर्दा ख़त्म पिया थियनि। लेकिन तव्हांजो छा रायो आहे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। वॾी